कल्ला इन्नहा तज़किरा, खबरदार तालीमी किताब कुरान था। फमन शाअ ज़करह फी सूफ़िन मुकर्रमतिन मरफ़ूअतिन मुतहहरह बिअयदी सफ़रतिन किरामिन बररह। छा मक़ाम है इन कुरान मजीद जो। हदीस में अचे थो जॾहिं जिब्रील कुरान मजीद खणी ईंदो त 70,000 फ़रिश्ता जिब्रील सां गॾु ईंदा। इन कुरान मजीद खे खणी अचण वारा बि इज़त वारा, इन कुरान मजीद खे लिखण वारा कातिब बि वॾी इज़त वारा। जेकर तव्हां चाहियो था त असांजा बच्चा तालीम याफ़्ता थियनि, कुरान पढ़ायो। स्कूलनि ऐं कॉलेजनि में असांजा बच्चा डॉक्टर थींदा, प्रोफेसर थींदा, इंजीनियर थींदा, जज थींदा, काज़ी थींदा, SP थींदा, DC थींदा, गवर्नर थींदा, वज़ीर थींदा, जनरल थींदा। कुरान तो फरमा तालीम याफ़्ता हुआ जंहिं वटि कुरान वारी तालीम है। बाबा डॉक्टर त हिंदू भी थियनि पिया, भील कोली में ग्वाड़ मारे चा भी डॉक्टर थियनि पिया। इंजीनियर त यहूदी ईसाई भील भी थियनि था। SP DC जनरल कर्नल कोन था थियनि पिया। डॉक्टर थियण को कमाल आ जा। कमाल इन में है जो 30 सिपारा इन मासूम बच्चे जे सीने में रब महफूज़ करे न। हुतां असांजे औलाद खे जेका दौलत मिलंदी उहा पुट ई खसींदनि। हा यार, बंगला भी पुट खसींदा, ज़मीनूं प्लाट दुकान पुट कब्ज़ो कंदा, खीसे में पैसा हूंदा, चेक हूंदा, पुट छिके करे ॿाहिरि कढंदा। पर अॼु असांजे हिन मदरसे मां असांजे बच्चनि खे जेका दौलत मिली आहे उहा क़ुरान वारी दौलत मिली आहे। ऐं इहा एॾी अज़ीम दौलत है जो का माउ जे लाल खे ताक़त ई न आहे जो असांजे बच्चे खां केरु इहा दौलत खसे सघे। पन्ने में हूंदा तॾहिं बि क़ुरान सीने में, हैदराबाद कराची विया तॾहिं बि क़ुरान सीने में, ज़िंदा तॾहिं बि क़ुरान सीने में। पर मुंहिंजे नबी फरमायो इज़ा मात, जंहिं वक़्तु इहो क़ुरान पढ़ण वारो मरी थो वञे, कांधी हिन खे क़ब्र में पूरे मोटी था अचनि, क़ुरान क़ब्र में बि गॾु अथसि। हिन जे सीने में ॿार थो निकिरे, हिन जो ॾाढो बीही थो रहे, छो त उहो मुनकर नकीर फ़रिश्ता, उन्हनि जी सूरत ख़तरनाक, जीअं उन्हनि खे ॾिसे न। वही तो जैसे मन अंत तू केर हाँ, कुरान तो जैसा न सदीक कमा तुंहिंजो दोस्त हाँ। यार मां त तोखे सुञाणा ई कोन थो। कुरान तो चएसि तुंहिंजो ॾोह न आहे, दुनिया में मुंहिंजी सूरत बि, हाणे मुंहिंजी सूरत बि आहे। अलाए कहिड़ी सूरत, आलम बरज़ख माना छपियल जहान। तो दुनिया में मुंहिंजो साथ ॾिनो, हाणे क़यामत ताईं जन्नत में पहुचण ताईं मां कुरान तुंहिंजो साथी। क़ब्र में भी इहो कुरान हूंदव, महशर जे मैदान में भी इहो कुरान असां सां गॾु हूंदो। रब फरमाईंदुसि इक़रा वरतक, कुरान पढ़ंदो वञ, जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वञ। वरतिल कमा कुंत तुरतिलु फि दुनिया, जीअं दुनिया में तो उस्ताद खे ठाहे ठाहे कुरान मजीद पढ़ी ॿुधायो, रमज़ान में मुसल्ले ते जमात खे तो पढ़ी ॿुधायो। अॼु मां रब जे साम्हूं कुरान पढ़ंदो वञ, जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वञ, उते तुंहिंजी जाइ थे जन्नतुल फिरदौस, जिते नबी ऐं रसूल रहंदा। उते जो पहुचंदो त पोइ इहो रब खे चवंदो या अल्लाह मां अकेलो त कोन हुउसि। उस्ताद जी बि महिनत हुई, मोहतिन साहब जी बि महिनत हुई, पाड़े वारनि जी बि महिनत हुई। कंहिं मानी ॾिनी, कंहिं लटा कपिड़ा ॾिना, कंहिं पटको ॾिनो, कंहिं टोपी ॾिनी, कंहिं जुती ॾिनी, कंहिं पाणी पियारियो, कंहिं 5 रुपया ख़र्ची जा ॾिना। या अल्लाह मां अकेलो जन्नत में न वेंदुसि। हदीस में अचे थो पोइ इन क़ुरान जे सदके जन बि क़ुरान मजीद जे तालीम में ख़िदमत कई, सभिनी खे पाण सां गॾु। सिर्फ़ु 10 माण्हुनि खे जन्नत में न वठी ईंदो, बल्कि लातादाद जन बि हिन जी ख़िदमत कई, सभिनी खे पाण सां गॾु। आलिम सिर्फ़ु 70 माण्हुनि खे न, बल्कि लातादाद। इंशाअल्लाह क़ुरान मजीद जे इन तालीम जी ख़िदमत जे करे असां बि हिननि सां गॾु हूंदासीं। अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान अंग्रेज़ी पढ़णु ज़रूरत है, छा ज़रूरत है, डॉक्टरनि जी बि ज़रूरत है, इंजीनियर, पर मक़सदु क़ुरान जी आहे। जीअं तव्हां बंगलो ठारायो किरोड़ जो, बाथरूम ज़रूरत है। मक़सदु बंगलो आहे, जिथे रहूं था, खाऊं पीऊं था, सुम्हूं था, मक़सदु बंगलो आहे, बाथरूम ज़रूरत है। अंग्रेज़ी तालीम जी क़ुरान मजीद जे तालीम जे मुक़ाबले में एतिरी हैसियत है जेतिरी बंगले में बाथरूम जी हैसियत। अॼु मुस्लमान चए थो बसि हुजे ई बाथरूम, सुम्हां बि बाथरूम में, खां बि बाथरूम, बंगलो त हुजे ई न, माना हुजे ई बसि अंग्रेज़ी तालीम, क़ुरान जी तालीम त हुजे ई।